दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। दादू में अंजुमन ताजरान ज़िले दादू पारां मक़ामी होटल में कन्वेंशन चेयरमैन ग़ुलाम नबी लगारी जी निगरानी में थी गुज़रियो आहे, जंहिंमें दादू ज़िले जे समूरनि वापारियुनि ऐं चेंबर ऑफ कॉमर्स जी अॻूणी सदर इक़बाल चारण शिरकत कई, जिते अंजुमन ताजरान ज़िले दादू जे 9 उहिदेदारनि खे चूंडियो वियो। वाइस चेयरमैन सरदार इमाम बख्श पंवर, सदर अहमद ख़ान ज़ोर, सीनियर नायब सदर इफ्तिखार राहूजो, नायब सदर असद लाशारी, जनरल सेक्रेटरी मोहम्मद नवाज बबर, एडवाइज़र सैयद हामिद अली शाह, प्रेस सेक्रेटरी बशीर अहमद सोलंकी, फिनांस सेक्रेटरी जुनैद अहमद कुरैशी समेत 15 नवनि उहिदेदार चूंडिया विया। 9 उहिदेदारनि कन्वेंशन खे ख़िताब कंदे चयो त असां सिर्फ़ वापारी न पर हिन ज़िले ऐं शहर जा रहवासी आहियूं। दादू शहर में बदमनी, बिजली, लोड शेडिंग ऐं ॿियनि मसइलनि ते गॾिजी जल्द तहरीक हलाइण जो ऐलान कयो वेंदो। दादू जे लखे आबादी खे कंहिं जे बि रहम करम ते न छॾियो वेंदो। हाणे अवाम पाण पंहिंजे हक़ ख़ातिर रस्तनि ते ईंदी ऐं पंहिंजी तकलीफ़ ख़िलाफ़ इक़्तिदार धड़नि खां पछाणो कंदी। जॾहिं त कन्वेंशन में आयल वापारियुनि खे सिंधी अजरक पाराया विया।